नाज़रीन, खिपरे वेझो अछड़े थर में बुनियादी सेहत मरकज़ इंतजामिया जी बेध्यानी सबब औरत लाइ अज़ाब बणियल आहे। रिपोर्ट करे रहियो आहे ज़ाकिर शेर। खिपरे लॻे अछड़े थर जे गेटवे हथुंग शहर में कायम PPHI सेहत मरकज़ इंतजामी बेध्यानी जे करे औरतुनि लाइ अज़ाब घर बणिजी वियो। सेहत मरकज़ ते ईंदड़ ॻोड़ाड़ी औरतुनि खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां परेशान करण समेत रात जे टाइम ड्यूटी कंदड़ लेडी अमले खे पिणु अस्पताल जो हिकु बाअसर मुक़ामी मुलाज़िम जमशेद कायमखानी जिनसी हिरासमेंट करण समेत टेलीविजन टूणनि फीणनि जा डप ॾेई ब्लैकमेल करण लॻो। जमशेद कायमखानी अस्पताल अमले जे लेडी अमले अॻियां इख़्लाक़ खां किरियल फहिश हरकतूं करण सां गॾु औरतुनि जे डिलीवरी रूम में सुम्ही रहण समेत मुख़्तलिफ़ तरीक़नि सां अमले तोड़े ॿाहिरि खां आयल औरतुनि खे तंग करण सां गॾोगॾु डिलीवरी लाइ ईंदड़ ॿाहिराड़ी जे ग़रीब औरतुनि जे वारसनि खे पिणु परेशान कंदो रहे थो। इहो को घरवारी लाइ चांहि पाणी खणी ईंदो आहियां, उन ते इतराज़ करे न अचो, बदतमीज़ी कंदो आहे, काफ़ी कंदो आहे, मरीज़नि सां बि कंदो आहे, असां सां बि कंदो आहे, जमनारे मुड़ुस सूधे कंदो आहे, उहो बि तावीज़ फेणा बि कंदो आहे। घरवारी बि ड्यूटी करे थी त PPHI में ड्यूटी करे थी, उनखे बि तंग कंदो आहे, हर ॻाल्हियूं करे। हा नानू मूंखे न चओ, अदा न चओ, मूंखे छो ठलो नालो छो कोन। हिते जेको चौकीदार PPHI सेंटर जो हथुंगे जो जेको आहे सो माण्हुनि खे तंग कंदो आहे। राति जो जेको आहे सो उन जी चौकीदारी आहे ऐं माण्हू के अहिड़ा ॿोझ ईंदा आहिनि, उनजा नंबर वठी करे 7-8 ॾींहं उन्हनि खे फ़ोन कंदो आहे त तव्हांजो हिन फलाणी तारीख़ ते छोकिरो पैदा थियो हुयो, हिन सां हीउ मसइलो आहे, तव्हां हीअ शइ वठी ॾियो, न त बि हिन जे लाइ जेको आहे सो ख़तरनाक पैदा थींदो। कंहिं बि कार्रवाई कोन कई आहे। अॻु में जेको हिन जूं जाम शिकायतूं हुयूं, पर हिन जे लाइ अॻु में बदिली थी वियो, विच में वरी वापसि आयो आहे। असांजो इहो ई मुतालबो आहे त हिनखे हितां कढियो वञे, को अहिड़ो माण्हू जेको आहे सो ज़िम्मेवार रखियो वञे जेको आहे सो नियाण जी इज़त महफ़ूज़ रहे। कैमरामैन सजाद शर, मोहम्मद इस्माइल गजू सां गॾु ज़ाकिर शर, धरती TV न्यूज़ खिपरो।